والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: ولسوف يعطيك ربك فترضى. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود پڑھو. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات. إنك على كل شيء قدير.
खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। जिस चमन में सरदार मेरे जाके जुल्फा खोलिया, ले चली बाद सबा खुशबू की भर भर झोलियां। कोई हमें मिले या न मिले, कोई हमें मिले या न मिले, बस मुस्तफा ही मिले। वो शय मिले जिसके मिलने से खुदा मिले। 9 नवंबर सन 2023 जुमतुल मुबारक जी रात घोटिया जी भरसा कौड़ो खान लांगा में सीरतुल नबी इमामुल अंबिया खातमुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो जलसो बरदर अजीज हाफिज सफीउल्लाह एक जुमला जमात काफी वक्त खां बाद में वहाँ जमात सगोरी जी अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाइया। दुआए तल्ला तबारक व तआला तां सबनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल मंजूर फरमाए। दोस्तों बुजुर्गो, तकरीर जे शुरू करण खां अॻु में मुंहिंजो अर्ज़ु आहे उहा दुआ, उहा कचहरी, उहा मजलिस बेबरकत आहे, अल्लाह वटि क़बूल न आहे जेसी ताईं के सदको वञास मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। उहा दुआ टंगजी पवंदी। दुआ जे क़बूलियत जी मोहर दुरूद शरीफ आहे। तंहिंजे करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असांजे मथां हक़ आहे त हुजूर जे मथां दुरूद पढ़ूं, पर जॾहिं नालो मुबारक अचे त हाणे वाजिब जॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक अचे त हाणे वाजिब न पढ़ंदासीं त हुजूर जी मयार पाण फरमायूं वॾो बखील आहे दुनिया जे अंदरि उहो माण्हू जो मुंहिंजो नालो ॿुधे मुंहिंजे मथां दुरूद न पढ़े। दुरूद दर्जन जी दवा अथव। दुरूद मर्ज़नि खां शिफ़ा आहे। जेको दुरूद हिकु दफ़ो पढ़ंदो 10 दफ़ा रब जी रहमत वसंदसि, 10 दफ़ा पढ़ंदो 100 दफ़ा रहमत वसंदसि, 100 दफ़ा पढ़ंदो ठपो लगी वेंदुसि निड़ ते जहन्नम खां बि परे आहे त मुनाफ़िकी खां बि परे आहे। दुरूद आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़ण रहमत आहे। मां शुगर जो मरीज़ आहियां, दिल जो भी मरीज़ आहियां। मांखे मेजर अटैक पियल, 3 वाल मुंहिंजा बंद हा, 4.5 कलाक मां बेहोश हुयुसि। चऊं त मौली साहब न बचंदो, पर रब हयाती ॾिनी त माण्हू हले थो। मांखे फट हा शुगर जा वॾा, पेर में, हिक पेर में, आंगूठे में भी ऐं चीच में भी। 2.5 साल थी विया छॾनि न पिया।
डॉक्टर पिया चवनि त बाबा अंगूठो कटाए चीच कटाए सदाईं पटियूं बदिलूं थियूं तव्हां ॾिसंदा जलसनि ते इहा ॻाल्हि इन करे थो करां दुरूद जी बरकत 2.5 साल थी विया दवाऊं कराए 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 एंटीबायोटिक हे हो सभु पाणी चवनि पिया बाबा न कटाईंदे त तोखे कैंसर थी वेंदी असांजो भाउ आहे मौली साहब आहे वॾो आहे मूंखां साईं ॿीर वारनि वटि शागिर्द आहे मूंखे चए पियो त हजरी साहब वाइज़ करे थो दुरूद पढ़ंदो मां चयो हा साईं पढ़ंदा आहियूं पर घटि 100 दफ़ा या जमात खे पढ़ाईंदा आहियूं पाण बि पढ़ंदा मूंखे चई त लाड़काने में हिकिड़ो मरीज़ खणी आया जंहिंखे कैंसर चऊं सुबुह जी तुंहिंजी टंग कटींदासीं हुनखे कंहिं चयो त दुरूद पढ़ पढ़ंदे पढ़ंदे दुरूद रोए बि पियो साईं जे मथां दुरूद शरीफ़ बि पढ़े पियो निंड अची वियो सुबुह जो डॉक्टरनि जी चेक कयो त चवनि त भाउ हिते त कैंसर जो नाम निशान ई कोन्हे मूंखे चई दुरूद दर्दनि जी दवा अथई पढ़ो गुज़िरियल रबियल अवल मां इहा ॻाल्हि इन करे कंदो आहियां ताकी तव्हांखे बि शौक़ु थिए मां वली न आहियां मां बुज़ुर्ग बि न आहियां मां वॾो अलामो बि न आहियां मां सफ़ा नंढे में नंढो मौलवी आहियां सफ़ा सभिनी मौलवियुनि जी जुती खणण वारो आलम मां अची दुरूद शरीफ़ पढ़ियो रोज़ 8000 10,000 11,000 रोज़ हफ्ते में मौलाना सब पट छॾी विया अल्लाह जो क़ुर मुंहिंजे हथ में कोन न तव्हां ॾिसंदो जेको ॾिसंदो परेशान थींदो हजरी साहब छा तव्हां सरमाया हो जमात जा बाबा अल्लाह जी मर्ज़ी आहे दुरूद दर्दनि जी दवा अथव लांगा साहब हो दाया साहब हो कुआरा साहब हो इन इलाइक़े जा मुसलमानों मदीने जे मीर जे मथां जेतिरो दुरूद घणो पढ़ंदो क़यामत जे ॾियारे सदको वञा मिठे मोहम्मद जी तव्हांखे शफ़ात नसीब थींदी मौलाना जामी जी ॻाल्हि कंदा दर्स निज़ामी में शरह जामी पढ़ाई वेंदी अब्दुल रहमान जामी उनके हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ॾिसण जो वॾो शौक़ु हो ऐं दुरूद घणो पढ़ंदो तमामु चवंदो त मां वञा मदीने हुजूर जी रोज़े जी ज़ियारत करे अचां क़ब्र मुबारक जी छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मन ज़ार क़ब्री फ़क़द वजबत लहू शफ़ाअती व फ़ी रिवायतिन मन ज़ार क़ब्री फ़क़द ज़ारनी साईं फरमाए जे मुझे कब्र जी ज़ियारत कई ॼणो मां मोहम्मद जी ज़ियारत जे मुझे रोज़े जी कब्र जी ज़ियारत कई क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद जे मथां वाजिबातनि जी शफ़ाअत कयां सुभान अल्लाह होरे था चओ सुबुह जो 12 बजे खां जलसो शुरू आहे मां सम्झां थो 1 खां वठी हा न तव्हांखे हिसाब सां सुबुह वारी शिफ्ट वई हाणे राति वारी आहे इहो भलो कमु कयो अथई मुंहिंजो मग़रिब इशा खां बाद हुयो हाफ़िज़ साहब सफ़ी लाइ चयो त तव्हांजो राति आहे ठीक है मां राति बीते होसि हाणे बि मां हाणे वियोसि ओॾे हेठि कच्छ में गुरगेजन उबाड़े खां हेठि सुभाणे वरी जुमो आहे परे तंहिंजे करे आप सफ़ीला सां वाइदो कोन्हे हीउ ॻोठु मुंहिंजो पुराणो मुंहिंजा नवां वाइद शोरा थी हितां थिया उस्ताद अली सली ॾाढी सफ़ा कारी हाणे अची थी वई त ज़माना कुराड़ो थी वियो न दोस्तों मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह वही जतन सा मिलो चे मां के मदीने वची हलो कहीं बोरे में बंद कयूं हलो मां नबी साईं जो रोज़ो त ॾिसी जा उनके वची आया ऐं उन टाइम ते सुभाणे मदीने पहुचणो आहे बॉर्डर ते रात जो मदीने जे गवर्नर के ख्वाब आयो त हेॾो अची तो जामी उनके वापस मोटा साईं छाजे लाइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाए वही बीठो जी जो काफ़िलो आयो ॻोल्हे कढियो जामीअ खे चई दफ़ा हुजूर साईं फरमायो तेरे नाच
रोई वेठो साजे लाइ कि साईं फरमायो त जामी एडो दुरूद पढ़ंदो आहे असांजे मथां एडो दुरूद पढ़ंदो आहे एडो पढ़ंदो आहे इन जो एडो दुरूद असां वटि पहुचंदो आहे जेकॾहिं जामी मुंहिंजे क़बर ते आयो न त थी सघे थो मथां मुहम्मद क़बर मां ॿाहिरि निकिरी भाकुर न पायां ऐं मां न निकिरंदुसि जॾहिं निकिरंदुसि त उन क़यामत त इहा दुरूद जी बरकत सल्तनत उस्मानिया जो बादशाह अब्दुल हमीद को साले बादशाह और सल्तनत उस्मानिया 650 साल हुकूमत की ये समझा तो दुनिया अफगानिस्तान हिंदुस्तान ते उनकी हुकूमत उन जमाने में उतो जो एकड़ो मानू होयो न के मथा कर्ज थियो वडो पोन के उन जंजो कर्ज सो न वनी करे एकड़े मानू के वनी जज के जो तो सही मुजा 4000 दीनार दस न तो दी जज घुरायस बाबा ने के 4000 दीनार छो न तो दे जैसे मां वटि रुपयो कोन्हे बदो तव्हांजी मर्ज़ी जेल ॾियो तव्हांजी मर्ज़ी फांसी ॾियो तव्हांजी मर्ज़ी पर अॼु राति छॾियो ठीकु आहे सुभाणे ईंदो राति जो वञी ज़ाल खे चई त जज खे जान ॾींदी सुभाणे जज जो घुराईंदो हाणे छा कयूं अॻे ईअं त न हो त व्याज जो खण अॼोकी माई हुजे सां मुंहुं अच वञी व्याज जो खण पोइ भरींदासीं जान त छॾाए न माई बि हुनजी भली चई सलाह जाबा ना दुरूद शरीफ पढ़ो सजी रात दुरूद शरीफ पढ़ंदे 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 निंड अची अचे सदको वञास मिठो मोहम्मद इनके ख्वाब में आयो छा हाल आहे हाल इहो आहे त 4000 दीनार कर्जा हुन जज खे दान ॾिनी आहे सुभाणे मुंहिंजे लाइ अलाए कहिड़ो फ़ैसिलो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वञ बादशाह अब्दुल हमीद खे मुंहिंजा सलाम ॾे ऐं चवेसि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अथई 4000 दीनार ॾे त मां कर्ज़ लाहिया निशानी इहा थो ॾियां त वञी चवेसि त नबी साईं तो चई रोज़ राति जो 400 दफ़ा दुरूद शरीफ पढ़ी सुम्हंदो आहे अॼु राति कुल 200 दफ़ा पढ़ी अथई निंड अची वई ऐं यादगिरी लही वई ठीक है सुबह थी अग्या बादशाह भी भला मानू दा चवन त मौलवी के जो वोट दीदा से आलमन के मौलवी तो हुकूमत की हलाइदा ताके या खबर ना है तो हुकूमत हलान जो उन के हका जे नमाज पढ़ाइणो अचे इमाम वो थींदो जो मुसल्ले ते इमाम हुंदो तो मुल्क जो अगवान भी उन के थियणो आ ना जेके नमाज पढ़ नथी अचे वो मुल्क जी कीअं थो इमारत करे अगवानी कीअं थो करे सागे वक्त में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञास मुल्क जो सदर भी हुयो मक्के मदीने जो तो वरी सदको वञास मस्जिद जो पेशवा भी हो हजरत अबू बकर सिद्दीक 2.5 साल हुकूमत भी कई मस्जिद नबवी जी इमामत भी कई सैयदना फारूक आज़म 22 लख मुरब्बा ज़मीन इस्लामी ममलकत जो हुक्मरान भी हुयो उन सां गॾो गॾु नबी मस्जिद जो इमाम भी हुयो सुनो उस्मान साईं 12 साल सुनो अली साईं 4.5 साल इमाम हे ता चवंदा सही मुल्लन जो छा वञे हिन जो कम त जमो त मुलो भांग दे छोरो वडो थे तो निकाह पढ़े मरे तो सब टपड़ मुफ्त में धोई असा जो जनाज़ो पढ़ाए असा के जन्नत में मोकले मुल्लन जो कम इहो आहे इहो मुल्लन जो कम ना है असा जो कम न थव त ता जा सब सामान मुफ्त में धो असा जो कम ना है त असा ता जनाज़ा पढ़ो पाण पढ़ो पुत्र के हाफ़िज़ को तो पी जो जनाज़ो पढ़ाए पुत्र के हाने सही पढ़ायो ना सही अब्दुल कादिर सही अब्दुल समद साहब जो जनाज़ो पढ़ियल हान आलिम हान ये हुकुम असा में भाड़े वेठो आलमन के तवा हुकूमत दो आलमन के तवा कामयाब कयो तो एड़ो मुल्क हलाइंदा जो इनन के तसव्वुर में भी न हो सुभान अल्लाह हां बुधो सुबह थी वही बादशाह के गोले लदी बादशाह मस्जिद में नमाज पढ़ी वही वेठो महलात में हे वनी पोयो वैसे से मुझे ताने कर्जा चे बाबा शाह जो कर्ज थई चे सही माते कर्ज थियो 4000 दीनार नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख्वाब में आयो ता दे सलाम मोकले ए चे 4000 दीनार दे तमा कर्ज लाया त बादशाह दिस इज वो मोनी चे सही नबी से निशानी भी दी थई चे केड़ी
चई साईं जन फरमाया रोज़ 400 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ी सुम्हंदो आहे। अॼु राति कुल अब्दुल हमीद 2 दफ़ा 200 दफ़ा पढ़ियई, थकल हुई या ॻाल्हि विसरी वई त बादशाह उथी करे रोई करे उनखे निंड ते चुमी ॾेई 1000 दीनार ॾिनईंसि, ॿियो 1000 दीनार ॾिनईंसि, 4000 दीनार ॾिनईंसि त वञी कर्ज़ लाहे, 4000 ॿिया बि ॾिनईंसि त वञी तूं पंहिंजा बच्चा पाल, 4000 दीनार ॿिया बि ॾिनईंसि तोखे मिठे मोहम्मद जी ज़ियारत थी। अॼु मूले सलाम खणी आयो।